पनवाकिल डिग्री गर्ल्स कॉलेज में स्पोर्ट्स गाला गवर्नमेंट तकरीब थी गुज़री, जंहिंमें रोड़ी सखर जे मुख़्तलिफ़ कॉलेजनि जे शागिर्दनि पिणु हिसो वरितो, जंहिंमें पनवाकिल स्पोर्ट्स गाला गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज समूरा राउंड खटे ट्रॉफी पंहिंजे नाले करे वरिती आहे। उन हवाले सां उन्हनि केकेडी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हम लोग रनर अप टीम पे हैं, मतलब सेकंड पोजीशन आई है हम लोग की। जी, कितने राउंड हुए टोटल? राउंड नहीं होता हमारा, ये होता है कि बेस्ट ऑफ 3 प्लेयर्स खेलते हैं। फर्स्ट राउंड होता है, सेकंड होता है, फिर उसके बाद थर्ड होता है। तो सेकंड राउंड पे हमारा वो हो गया था। अॼु जेका पनवाकिल में रांदि रखी वई आहे टग ऑफ वार, उहा गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज पनवाकिल में रखी वई आहे ऐं मां उनजी फोकल पर्सन हुयमि। ही सॼी जेका बि ऑर्गेनाइज़िंग टीम आहे उनजी मां फोकल पर्सन आहियां। सो टीम में जेके आहिनि पनवाकिल टीम रोड़ी गर्ल्स डिग्री कॉलेज रोड़ी ऐं गर्ल्स डिग्री कॉलेज सखर हुया ऐं हर टीम जेका आहे उहा बाक़ाइदगी सां पनवाकिल विद हैट्रिक जेका आहे खटी आहे एंड आई एम प्राउड ऑफ देम। ये हमारा एक हफ्ते से हमारा प्रोग्राम जारी था। हमारी गर्ल्स ने बहुत मेहनत की, ये उन्हों की मेहनत से जो रंग लेकर आई और पनवाकिल कॉलेज जो जीत गया हमेशा की तरह, और इंशाल्लाह आगे भी हम जीतते ही आएंगे। यहाँ पर 3 टीम्स थी, रोहड़ी से और सक्कर से थी और पनवाकिल से थी। जो पनवाकिल है वो फर्स्ट पर आई हैं। हमें बहुत खुशी हो रही है कि गवर्नमेंट कॉलेजेस में ऐसे इवेंट्स हो रहे हैं। हम चाहते हैं कि पढ़ाई के साथ साथ हमारी भी थोड़ी मेंटल हेल्थ रिकवरी हो जाए, और हमें बहुत मज़ा आया। और ये एक प्राउड की बात है कि गवर्नमेंट इंस्टीट्यूट में इतने अच्छे अच्छे इवेंट्स हो रहे हैं। हम चाहते हैं कि ये कंटिन्यू रहे। बड़ी महिरबानी देवा साहब। ही अॼु असां वटि स्पोर्ट्स जेका रीजन जे लेवल जो टिनी डिस्ट्रिक्ट्स जो खैरपुर सखर एंड घोटकी डिस्ट्रिक्ट्स जो कॉम्पिटिशन्स थियनि था पिया। पूरो हिकिड़ो स्पोर्ट्स गाला वीक आहे ऐं उन में जे पनवाकिल में जे टग ऑफ वार जो इवेंट हुयो, जंहिंमें मुख़्तलिफ़ कॉलेजिस जी टीमूं आयूं एंड पनवाकिल जी टीम जेका आहे उन में सुभारी थी आहे। बेसिकली जेका ही एक्टिविटीज़ आहिनि, ही एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ और को करिकुलर एक्टिविटीज़ जेके आहिनि, ये ॿारनि खे जिस्मानी सां गॾोगॾु ज़हनी तौर ते परवरिश कंदियूं आहिनि। मुंहिंजी पनवाकिल वासियुनि खे रिक्वेस्ट आहे त पंहिंजे न्याणियुनि खे क्वालिटी एजुकेशन जे लाइ असांजी कॉलेज में गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज पनवाकिल में एडमिशन वठायो। हिते बहितरीनु माहौल आहे ऐं हिते बहितरीनु फैकल्टी आहे एंड हिते असां फर्स्ट सेकेंड ईयर साइंस भी करायूं था पिया, प्री मेडिकल भी, प्री इंजीनियरिंग भी। उन खां बाद में असां हिते ADS करायूं था पिया, प्योर मैथ्स ग्रुप भी, तो बायोलॉजी ग्रुप भी करायूं था। ऐं उन खां पोइ इंशाल्लाह वेझे नियर फ्यूचर में असां BS प्रोग्राम भी कंदासीं। मैडम राबिया सुल्ताना जी मुंहिंजे लीडरशिप में असांजी कॉलेज ॾींहों ॾींहुं तरक़ी कंदी वञे थी पई। इंशाल्लाह ताला अॻिते तव्हां पहिरियों दफ़ो बि आया हूंदो, हाणे बि ॾिसो था त तव्हांखे हिकिड़ी इम्प्रूवमेंट लॻे थी पई। तो मुझे सभी पन्ने वासियुनि खे ऐं पसकदाई वारनि खे रिक्वेस्ट आहे त पंहिंजे नियाणियुनि खे क्वालिटी एजुकेशन लाइ हिन इदारे में मोकिलियो। थैंक यू। प्रोग्राम आहे, इन में ॿारनि खे तमामु घणी टीम वर्क जो ऐं महिनत जो जज़्बो मिलियो ऐं असांजी पनवाकिल गर्ल्स कॉलेज जी टीम अॼु खटियो आहे टग ऑफ वार में। ईअं ई वरी इन खां पोइ रीजनल मुक़ाबला थींदा, जंहिंमें पनवाकिल सखर खैरपुर ऐं घोटकी कॉलेजिस हिसो वठंदा ऐं इंशाल्लाह उते बि असां खटींदासीं। रोड़ी ऐं पनवाकिल जे गर्ल्स कॉलेज जे शागिर्दनि रांदियुनि में हिसो वरितो। स्पोर्ट्स तकरीब मुख़्तलिफ़ रांदियुनि सां गॾु रसा छिकी जी रांदि भी खेॾी वई, जंहिंमें पनवाकिल डिग्री गर्ल्स कॉलेज जे टीम समूरा राउंड खटे ट्रॉफी पंहिंजे नाले कई। आख़िर में मुक़ाबले में हिसो वठंदड़ समूरे रांदीगरनि खे शील्ड ऐं सर्टिफिकेट ॾिना विया। उन मौक़े ते कॉलेज जी प्रिंसिपल राबिया सुल्तान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कॉलेज जी रवायत रही आहे त हर हू तालीमी सरगर्मियुनि में खां सवाइ गैर निसाबी सरगर्मियुनि खे पिणु अहमियत ॾींदी आहे। साल में क़ौमी ॾियारा हुजनि या सक़ाफ़ती ॾियारा भरपूर नमूने सां मल्हाया वेंदा आहिनि। कॉलेज जे उस्ताद ऐं उस्तादनि प्रिया सपना चयो त स्पोर्ट्स गाला में शागिर्दनि जी टैलेंट ॾिसी ख़ुशी थी रही आहे। अहिड़ी प्रोग्राम ॿारनि जी सिहत लाइ पिणु ज़रूरी आहे।